नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त शिकारपुर लॻ SHO संदसि पुट ऐं 3 पुलिस एहलकार बाज़ियाब थी विया। शिकारपुर लॻ हफ़्तो अॻु ॾोहारिन खां अगवा थी वियल SHO संदसि पुट ऐं 3 पुलिस एहलकार बाज़ियाब थी विया आहिनि। पुलिस मूजिबि कोट शाहू थाणे तां धाड़ियल खां SHO महबूब बिरोही समेत 5 ॼणनि खे आज़ादु करायो आहे। आज़ादु थियलनि में SHO महबूब बिरोही, संदसि पुट मोहम्मद अली बिरोही, नसीम गोपांग ऐं ॿिया शामिल आहिनि। DIG जावेद जिस्काणी जो चवणु आहे त SHO ऐं एहलकार डील तहत बाज़ियाब न आहिनि थिया। DIG सखर जावेद जिस्काणी चयो आहे त हिकु धाड़ियल जी गिरफ़्तारी तां पुलिस जा जवान अगवा थिया। डील नाहे कई। डील करियूं हा त धाड़ियलनि खे छॾियूं हा। असां धाड़ियलनि खे गुज़िरियल ॾींहुं चालान करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे DIG सखर चयो त गॾियल ऑपरेशन मुगवियुनि जे ज़रिए बाज़ियाबी अमल में आई। धाड़ियलनि खे चऊं था त ॾोहनि जी दुनिया छॾे ॾियनि, जंहिंखे विढ़ण जो शौक़ु आहे अची विढ़े। SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोरई चयो आहे त ॾोहनि खे माफ़ी न आहे, असां ॿेड़ा साड़े निकिता आहियूं। पुलिस वारा मुहाफ़िज़ आहिनि, उन्हनि जी इज़त करियो। पुलिस खे चयो आहे त कूड़ा केसिस दाख़िल न करियो, अञा त ही ट्रेलर आहे, फिल्म बाक़ी रहियल आहे। जेको ॾोहारी पेश थियणु चाहे थो पेश थिए। असां धाड़ियलनि ख़िलाफ़ होमवर्क मुकमल करे छॾियो आहे। SHO महबूब बिरोही चयो त धाड़ियलनि थाणे ते हमिलो करे यरगमाल बणायो ऐं मोटरसाइकिल ते खणी झंग में बांदी बणायो। ॾोहारनि असां ते को बि तशदुद न कयो। असांखे चयो वियो त पंहिंजे अफ़सरनि सां ॻाल्हायो त असांजो गिरफ़्तार कयल माण्हू आज़ादु कनि। असां खेनि चयो त मारे छॾियो, पर अवां आॾो न झुकंदासीं। असांजा हौसला बुलंद आहिनि। अवां जे दड़कनि ऐं दाबनि में न ईंदासीं।